नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भली कार आऊं जो मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन हिन वक्त बलूचिस्तान असेंबली में जो रिथ आंदी वही आहे वॾे वज़ीर खे हटाइण लाइ, उन ते काउंटिंग हली रही आहे। हाणे सभ खां वॾी अहम जेका इन में अॻुभराई आहे या उहा इहा आहे त जेकॾहिं जाम कमाल साहब हिकु सपोज़ उनखे इक़्तिदार तां हटाए थो वञे त उन खां पोइ केरु ईंदो। सवाल जेको बुनियादी नुक़्तो इहो आहे त अचानक बलूचिस्तान में इहो क्राइसिस कीअं पैदा थियो आहे। जेकॾहिं तारीख़ ते नज़र रखी वञे त पोइ गवर्नमेंट में नवाज़ शरीफ़ जे दौर में अचानक बलूचिस्तान जी गवर्नमेंट रथी ऐं उन खां पोइ 2017 में गवर्नमेंट जे अंदरि जेका चेंज आई त हिकिड़े काफ़ी आङुरूं खॼियूं त बलूचिस्तान में इहा चेंज कीअं आई। बलूचिस्तान ख़ुदि हिकिड़ो वोलेटाइल प्रोविंस आहे, उते हुकूमत साज़ी कीअं थींदी आहे, कहिड़ियूं धुनियूं गॾजंदियूं आहिनि, कहिड़ा फ़र्द गॾजंदा आहिनि, इहो सदाईं सवालिया निशान रहियो आहे। कॾहिं बि उते का पावरफुल पार्टी इक़्तिदार में न रही आहे, पर फ़र्दनि जा मजमूआ हूंदा आहिनि जेके अम्ब्रेला जे तहत गॾजंदा आहिनि। हींअर बि सुवाल इहो पैदा थी रहियो आहे त जेकॾहिं का बलूचिस्तान में चेंज अचे पई त छा उन जेको इस्लामाबाद इक़्तिदार में वेठलनि ते को फ़र्क़ु पवंदो। चयो इहो पियो वञे हिकु पासे त जेकॾहिं इनस्टेबिलिटी अचे थी सूबनि जे अंदरि त नेचुरली उन जो हिकिड़ो असरु पवे थो फेडरल गवर्नमेंट ते, फेडरल गवर्नमेंट जी का कंपोज़िशन जी का हेठि मथां ई मुमकिन तौर ते थी सघे थी। इन मामले ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे पैलेस्टाइन टीम जॉइन कयो, जंहिंमें शामिल डॉक्टर अयूब शेख साहब, इनाम भट्टी साहब, इज़हार सुमरो साहब, नसीर मेमून साहब। सभ खां पहिरियां हलूं था इनाम भट्टी साहब। इनाम साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो? जुनैद बिल्कुलु ॿुधां पियो। इनाम साहब जेको हिकिड़ो त हीअ हले वेठी जेका बि हींअर प्रोसीजरल हलनि वेठा त केरु जीअं रिथ अचे थी, रिथ नाकाम थिए थी या कामयाबु थिए थी, इहो बि चयो थो वञे त असांजा 5 मेंबर गुम थी विया आहिनि, 1 मेंबर वापसि आयो आहे। पर जेको बुनियादी सवाल आहे त बलूचिस्तान में जेका पावर कॉरिडोर में इनस्टेबिलिटी आई आहे उन जो छा इस्लामाबाद ते फ़र्क़ु पवंदो या इस्लामाबाद में जेको इक़्तिदार में कुझु हेठायूं मथायूं थियनि थियूं उन जे करे पहिरियों जेको पॉइंट आहे जिते आर्म ट्विस्टिंग थिए थी उहो बलूचिस्तान आहे। तव्हांजो ख़्यालु छा आहे? पहिरीं त जुनैद हिकिड़ो त इहो मुंहिंजे ख़्याल में जॾहिं खां वठी इहा बलूचिस्तान हुकूमत हिन भेरे आई आहे त इहो पहिरियों दफ़ो कोन्हे। हिन खां अॻु में बि 1-2 दफ़ो अहिड़ियूं कोशिशूं थी चुकियूं जेके फ्लोर ताईं न पहुतियूं, पर फ्लोर खां ॿाहिरि ई उन्हनि खे जेको आहे सो सेटल कयो वियो। पर हाणे जेका अॼु सूरत हाल पैदा थी आहे उन में खैतरान जेको आहे सो उन पंहिंजी जेॾी महिल रिथ पेश करे छॾी त उन खां पोइ हाणे जेको प्रोसीजर हलणु शुरू थी वियो आहे उनखे बि रोकण लाइ जेको उन उते ई फ्लोर ते चयो त असांजा 5 मेंबर उहे गुम कया विया आहिनि, मिसिंग पर्सन्स आहिनि। पोइ उन्हनि खे ख़बर न आहे त पुलिस रोकियो आहे या कंहिं बि तरह सां उनखे ऐवान में अचण खां रोकियो वियो आहे, जंहिंजो स्पीकर उते प्रोडक्शन आर्डर ओॾीमहिल बि जारी कयो। हिकिड़ी ॻाल्हि त वॾी आहे त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो ॿई ॼामोट आहिनि, ॿई जेके हिक ॿिए सां हींअर जाम कमाल बि ॼामोट आहे ऐं खैतरान बि जेके आहिनि इहे असुल में खटियाण आहिनि ऐं रखणी जेको इलाइक़ो बलूचिस्तान जो आहे उहो लॻभॻि उते सिंधी ॿोली ऐं सिंधी क़बीलाई आहिनि। त उन्हनि जो पाण में इहा शइ जेका थी आहे उन में हिकिड़ो पासो ज़हन में रखिजे त जेकॾहिं अपोज़िशन जे धुरियुनि जे तरफ़ां का शइ हुजे हा त उन खां त पोइ लॻे पियो त इनस्टेबिलिटी जेका आहे तेज़ी सां वधणु शुरू करे हा या उहे कंहिं तरीक़े सां डिज़ाइन तरीक़े सां वफ़ाक़ ताईं उनखे असेंबली ताईं खणी वञनि हा, क़ौमी असेंबली ताईं उनखे उते बि कंहिं तरीक़े सां का शिकिल ॾेई पिए सघिया। पर हीअ जेका पंहिंजे ई धुरियुनि जे अंदरि पाण में जेका शइ थी आहे इहा बि बलूचिस्तान मां जॾहिं थींदी आहे त उनजो हिकिड़ो पासो यकीनन हूंदो आहे, छाकाणि त बलूचिस्तान जो हिकिड़ो हींअर बि इक़्तिदार में जेके वेठल आहिनि गॾाए उन्हनि खे जिन पाण में वेहारियो आहे उहे जॾहिं पाण में हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ रखनि था त उन में बि कॾहिं ईअं न सम्झणु खपे त को उहे पंहिंजे ख़ुदरू तौर ते हिक ॿिए सां इख़्तिलाफ़ रखी ऐं कंहिंजी हुकूमत खे डिस्टेबलाइज़ करण जे लाइ अॻिते वधंदा हूंदा, पर उनजे पुठियां किथे न किथे का डोर कंहिंजे हथ में हूंदी जेका छिकी वई आहे, जंहिंजे नतीजे में इहा शइ थिए थी। सुवाल इहो त जेकॾहिं इहा शइ वाकई वफ़ाक़ ताईं पहुचे थी त मूंखे लॻे थो त पहुची सघे थी, छाकाणि त बलूचिस्तान जूं इहे जेके जमायतूं जेका बाप आहे ऐं ॿिया जेके अलाइड आहिनि पाण में उन्हनि खे जेकॾहिं ॾिसबो त उहा सेनेट ताईं बि वेंदी ऐं सेनेट में बि उन्हनि जो जेको शेयर आहे उन्हनि खे कंसीडर करे सघिजे थो। उन खां पोइ बाक़ी जमायतूं जेके ॿियूं आहिनि उहे या ख़ुदि जेको आहे सो क़ौमी असेंबली जे अंदरि उन्हनि जा इतिहादी जेके बलूचिस्तान जे अंदरि जॾहिं मुतासिर थींदा त उन्हनि जो मौजूदा हुकूमत सां रवैयो कहिड़ो हूंदो उहो यकीनन तौर ते असरअंदाज़ थींदो। हींअर त अञा वाज़े तौर ते कोन आयो आहे त केरु कहिड़े पासे बीहे थो, छाकाणि जॾहिं वोटिंग थी बीहंदी त उन खां पोइ नज़र ईंदो त जेके ख़ुदि हुकूमत में वेठल आहिनि सभु उन्हनि जा अलाइड ऐं उन्हनि जा ई पंहिंजा जेके वास्ते वारा क़ौमी असेंबली में वेठल आहिनि उहे उन खां पोइ अॻियों स्टेप कहिड़ो खणंदा।
यकीनी तौर ते उहो ई जेको क़दम हूंदो उहो वफ़ाक़ी हुकूमत जे लाइ ॾुखियाई पैदा करे सघे थो। ऐं आउं सम्झां थो बलूचिस्तान जी जेकॾहिं अॼु इहा वज़ीर आला खे हटाइण वारी रिथ कामयाब थी वञे त उन जा तेज़ी सां असरात क़ौमी असेंबली ते पवणु शुरू थी वेंदा ऐं बिलख़ुसूस थी सघे थो सेनेट खां हुन जी शुरूआत थिए। जी जी इनाम भट्टी साहब। इज़ाज़ सुमर साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया? जी जी इज़ाज़ साहब तव्हांजे ख़्याल में ये बलूचिस्तान में जेको कुझु थी रहियो आहे, सादी ॿोली में पुछां थो, इस्लामाबाद जो उन ते इम्पैक्ट आहे या इस्लामाबाद ते उन जो इम्पैक्ट पवंदो? तव्हांखे यादि हूंदो त नवाज़ शरीफ़ जी जेका हुकूमत वई हुई पोएं भेरे, उनजी शुरूआत बि बलूचिस्तान मां थी ऐं उते बि ईअं ई थियो हो जो नवाज़ शरीफ़ जी पार्टी जे अंदरां ई हिकिड़े क़िस्म जी ईअं सम्झे त मुखालफ़त ऐं बग़ावत थी हुई। हिन भेरे बि तव्हां ॾिसंदव त जान जमाली जेको आहे उहो बि उन ई पार्टी जो आहे, जाम कमाल उन ई पार्टी जो आहे ऐं ॿई गॾिजी करे हिन सॼे मामले खे ॾिसी रहिया आहिनि। हिकिड़ो हिकिड़े तरफ़ बीठो आहे, ॿियो ॿिए तरफ़ बीठो आहे। इन क़िस्म जी जेका सूरत हाल आहे इहा बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे त अल्टीमेटली इस्लामाबाद ते पंहिंजो इम्पैक्ट ज़रूरु विझंदी। लॻे ईअं पियो त हिन जो इम्पैक्ट इस्लामाबाद ते पवंदो। जी, पोइ तव्हांजे ख़्याल में जेकॾहिं इस्लामाबाद ते इम्पैक्ट पवे थो, हिकिड़ो इहो आहे, ॿियो इस्लामाबाद जो जेकॾहिं इम्पैक्ट पए थो, ॿिन्ही सूरतुनि में नतीजा कहिड़ा थी सघनि था? रिपीट कजो सवाल तव्हां पंहिंजो। मुंहिंजो सुवाल इहो आहे, जे तव्हां कंक्लूड कयो त बलूचिस्तान जी सूरत हाल जो इस्लामाबाद ते इम्पैक्ट पइजी सघे थो, छाजे करे माज़ीअ में असां वटि ॾाढो मिसाल मौजूदु आहे नून लीग जे दौर जो, पर उन जे रिवर्स में जेकॾहिं सोचिजे इस्लामाबाद जो जेकॾहिं को इम्पैक्ट बलूचिस्तान ते पवे थो, ॿिन्ही सूरतुनि में उन जा नतीजा कहिड़ा निकिरी सघनि था? नतीजा इहे ई निकिरंदा त शुरूआत बलूचिस्तान में थींदी हुकूमत जे तब्दीलीअ जी ऐं उहा अल्टीमेटली मर्कज़ ताईं वञी सघे थी। पोइ या त हुकूमत तब्दील थिए या वक़्त खां अॻु में चूंडूं थियनि, छाकाणि त ओवरऑल वफ़ाक़ी हुकूमत लाइ माहौल को सूटेबल त न रहियो आहे। तव्हांजे ख़्याल में हीअ हिकिड़ी इनस्टेबिलिटी जी साइन आहे ऐं कुझु निशानियूं आहिनि जो विदिन पावर कॉरिडोर्स जी चेंजिंग जी ॻाल्हि थी रही आहे? डॉक्टर अयूब शेख साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया? डॉक्टर अयूब शेख साहब, डॉक्टर जो माइक बंदि आहे। डॉक्टर साहब तव्हां पंहिंजो माइक ऑन कजो। जी डॉक्टर साहब सां कम्युनिकेशन बहाल थी उन्हनि ॾे अचूं था। डॉक्टर साहब कैन यू हेयर मी? जी सर। सर, बलूचिस्तान में जेका तब्दीली अचे थी, तब्दीली अचण जी कोशिशि जेका थी रही आहे, उन जो इस्लामाबाद ते कहिड़ो असरु पवंदो या इस्लामाबाद जो हिन वक़्तु बलूचिस्तान ते कहिड़ो असरु आहे? मुंहिंजी नज़र में त बलूचिस्तान जी तब्दीली का बि न ईंदी ऐं कॾहिं कॾहिं वज़ीर आला जेके हूंदा आहिनि या वज़ीर आज़म, उन्हनि जी नब्ज़ चेक कंदा आहियूं असां। इन करे टेस्ट केस आहे त हीउ ताक़तवर केतिरो आहे, हिन में सत केतिरो आहे, हिन में जान केतिरी आहे। सो इन ते वधीक कंहिं बि क़िस्म जी ॻणती जो इज़हार करण ई ग़लति आहे। ॾाढी सुठी ॻाल्हि कई इज़हार त जनाब नवाज़ शरीफ़ जी हुकूमत में पहिरीं त बलूचिस्तान मां आई। मां इन खां अवल अञा थोरो पोइ ते वञा त ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी तब्दीली, उन जे आणण लाइ बि बलूचिस्तान सरहद ॿ सूबा हूंदा हुआ, अवल उन्हनि खे क्लिप कयूं ऐं उन खां पोइ बाक़ी तब्दीली आंदो। तारीख़ इहो थी पर ॿुधाए ॿिन्ही टिनी ॻाल्हियुनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे, उहो हीअ आहे जी त 77 में भुट्टे साहब जो झेड़ो थी चुको हो पाकिस्तान जे फ़ौजी जनता सां ऐं उन सां उन जा जेके इतादी हुआ समूरा रुजत परस्तनि खां वठी तरक़ी पसंदनि ऐं मौलविन खां वठी पीर बागारनि ताईं सभु जो सभु फ़ौज जे पासे थी चुका। हाणे सूरत हाल हीअ आहे त असांखे घणे भाङे इहो चयो थो वञे त हीअ हुकूमत आहे ई उन पैटर्न ते त जंहिंमें पाकिस्तान जी आर्मी या पाकिस्तान जी इंटेलिजेंस एजेंसियुनि जो पाकिस्तान जे बलूचिस्तान वारे सूबे जी हुकूमत सां को बि कंट्राडिक्शन कोन्हे। कंट्राडिक्शन ऐं कंफ्लिक्ट ऐं ज़िद बहस न हुजण जे करे पल्स त चेक थी सघंदी, सत ऐं जान त ॾिसी सघिबी, ताक़त त ॾिसी सघिबी,
पर असां पंहिंजी हुकूमत खे हटाइण कॾहिं बि न ॾींदासीं, इहा ॻाल्हि तव्हां यादि रखो। सर हाणे इहो तव्हांजो अची वियो तजियो त पल्स चेक पई थिए। हिकिड़ी पल्स उहा आई जेका यूसुफ रज़ा गिलानी जेको सेनेटर चूंडियो वियो उन वक़्तु बि चेक थी, ऐं उन वक़्तु हिकिड़ो वोट ऑफ कॉन्फिडेंस वरितो वियो ऐं चयो वियो त हीअ 6 महीननि लाइ, उहे 6 महीना सेप्टेंबर में पूरा थी चुका आहिनि ऐं ग़ालिबन हींअर अक्टूबर आहे। पोइ हाणे उन पल्स खे माण्हू जेकॾहिं बलूचिस्तान जे पल्स सां मिलाए ॾिसे त कहिड़ी पल्स नज़र थी अचे सर? असल ॻाल्हि इहा त तव्हांजो जहिड़ो मूंसां जंहिं ॾींहुं थींदो पोइ तव्हांखे ख़बर पवंदी न। तव्हांजो जहिड़ो मूंसां आहे ई कोन न। जी जी, तव्हां मूंसां जहिड़ो कयो ई कोन था, तव्हां मुंहिंजे चए में चयो था वञो। आउं तव्हांखे हिकिड़ो अॼु अर्ज़ु करे छॾियां जी त पाकिस्तान में सीपेक ख़तमु थी चुको आहे। इन ते हिकिड़ा 10 प्रोग्राम कयो त पाकिस्तान जी मजमूई सूरताल ते कहिड़ो असरु थींदो, पॉलिटिक्स ते कहिड़ो असरु थींदो, ईंदड़ दौरु कंहिंजो हूंदो, छा थींदो, सीपेक छो बंदि थियो, कीअं बंदि थियो, इहे सभु प्रोग्राम जूं जी डॉक्टर साहब, उहे जी डॉक्टर साहब तव्हां हिकु भेरो ॿीहर जी जी तव्हां अलाह साईं तव्हांखे खुलियाणी साहब खे जाम कमाल आलियाणी साहब खे कुझु कोन थींदो जी ऐं साईं बिल्कुलु फर्स्ट क्लास हुते वेठो हूंदो। जी हाणे हिकु ॿिए मौज़ूअ जे तरफ़ अचूं था, हलूं था इनाम भट्टी साहब। इनाम साहब जे गुज़िरियल ॾींहुं पाण डिस्कस कयो उस्तादनि जे भर्ती वारो मामिलो, अॼु फ़ैसिलो थी वियो। सिंध कैबिनेट जे फ़ैसिले खां पोइ वज़ीर आला मुराद अली शाह साहब चयो आहे त जेको 55% वारो जनरल मेरिट वारो शर्त आहे उहो बरक़रार रहंदो ऐं जेके पुठिते पियल इलाइक़ा आहिनि उते 33% मार्कूं ॾेई कैंडिडेट्स खे पास कयो वेंदो ऐं जेके अॻे चयो पियो वियो त जेके छोकिरियुनि खे 40% ॾिनो वेंदो, हाणे उहो 50% ते रखियो वेंदो। तव्हां जनरली इन जेके फ़ैसिला आहिनि इन्हनि सां तव्हां केतिरा मुतफ़िक़ आहियो ऐं तव्हांजे ख़्याल में जेकॾहिं इन्हनि में के मिनिमम चेंजिस अचणु घुरिजनि हा त उहे कहिड़ियूं अची सघनि पियूं? पहिरीं ॻाल्हि त आउं सम्झां थो इहो जेका जंहिं तरीक़े जी रिलैक्सेशन ॾिनी वई आहे उन जी शफ़ाफ़ियत कीअं हूंदी, इहो साॻियो ई पिक एंड चूज़ ते हार्ड एरियाज़ जी डेफिनेशन कहिड़ी हूंदी? हार्ड एंड एरिड ज़ोन करार ॾींदी आहे उहे हूंदियूं या हार्ड एरियाज़ उहे हूंदा जिते स्कूल ई कोन्हनि? हार्ड एरियाज़ जेकॾहिं हार्ड एरिया सर उन करार ॾिनो अथनि थरपारकर खे, थरपारकर अछड़ो थर ऐं काछ जे इलाइक़नि खे हिननि हार्ड एरियाज़ करार ॾिनो आहे, पर उन में क्लैरिफिकेशन कोन्हे त कहिड़नि डिस्ट्रिक्ट्स में कहिड़ा एरियाज़ जेके हार्ड आहिनि। त साईं उहो ई न उन में चीफ मिनिस्टर मां इत्तेफ़ाक सां प्रेस कॉन्फ्रेंस में हुउसि जी चीफ मिनिस्टर साहब जेके हार्ड एरियाज़ ॿुधाया उन में थर जो वारियासो इलाइक़ो, सड़ जो, खैरपुर जो ऐं काछे जो एरिया ॿुधाई। जी बिल्कुलु उहे एरियाज़ हुजनि, पर मुंहिंजा ॿार पढ़नि हिते था, रहनि कराची में था, डोमिसाइल थर जो अथनि, उन्हनि जी आइडेंटिटी तो उहो साॻियो ई वरी पिक एंड चूज़ वारो थी वेंदो। हार्ड एरियाज़ छा जिते जो पढ़ियल आहे, जिते जो डोमिसाइल अथसि उहो हार्ड एरिया, या जिते जे लाइ हुन नौकिरी जे लाइ यूनियन काउंसिल जे अप्लाई कयो आहे उहो उनजो इनाम भट्टी साहब शायदि कम्युनिकेशन जे मसइले जे करे तव्हांजो आवाज़ इन करे इहे सभु शयूं जेके आहिनि जी जी उहो हथ हलो अचे थो आवाज़? जी जी बिल्कुलु अचे पियो। त मुंहिंजो हुअण ईअं खपंदो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ओवर एक्रॉस द बोर्ड हिकिड़ी रिलैक्सेशन उनखे रखणु खपे आहे, जेका बि रखनि था एक्रॉस द बोर्ड रखनि, 45-50 वारो जेको रखनि था उहो ई रखणु खपे आहे सभिनी जे लाइ, ऐं उनखां पोइ जेके उन में अचनि था उहे अची वञनि ॿिया, उन्हनि जी ॿीहर टेस्ट थियणु खपे। हिते त अञा वधीक वरी ॿियूं शयूं थियूं, हींअर ख़बर न आहे कुल पास जेको रेशो आहे उहे चंद 100 आहिनि, जॾहिं त सीटूं हज़ारनि में आहिनि, पर वरी बि उन नोटिफिकेशन में वरी हेठां इहो आहे त जेकॾहिं के बची विया उहे हूंदा त उन्हनि खे वरी ॿियनि हंधनि ते रखण जे लाइ जेको आहे सो सोचियो वेंदो। त इहे शयूं जेके आहिनि मूंखे त सम्झ में नथो अचे त हिननि वटि छा आहे, मेरिट जेका आहे उहा कीअं आहे, मेरिट जो बुनियादी तौर ते तयन करणु जेको आहे उहो लाज़मी आहे, उन खां पोइ उन ई बुनियाद ते मेरिट लिस्ट जेका आहे उहा जंहिं इदारे टेस्ट वरिती आहे उहा जेकॾहिं जारी कंदी त तॾहिं ई शफ़ाफ़ियत रही सघे थी, न त इहे लिस्टूं सिंध सेक्रेटरीट ताईं पहुचंदे एजुकेशन डिपार्टमेंट जे ऑफिस ताईं पहुचंदे उन में केतिरियूं ई तब्दीलियूं थी वेंदियूं, उहो रदो बदल जेको हूंदो उनखे केर बि कॾहिं किथे चैलेंज कोन करे सघंदो,
छाकाणि त केरु चवंदो त आउं 45 ते पूरो लहां थो, कोई चवंदो त आउं 50 ते पूरो लहां थो, भला हिकिड़े कंहिं सब्जेक्ट में मुंहिंजूं मार्कूं घटि हुयूं। त इहे सभु शयूं जेके आहिनि वाज़े तौर ते इशारो ॾियनि थियूं त हथ ठोकी का न का लिस्ट जारी थींदी, जंहिंखे बुनियाद बणाए सभु जो सभु इहे नौकरियूं विरहायूं हुजूं। जी जी इनाम भट्टी साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हां त गुज़िरियल ॾींहुं इन मामले ते ॻाल्हायोसीं, अॼु तव्हां पाण प्रेस कॉन्फ्रेंस में बि सवाल मुंहिंजो को बि कोन्हे, तव्हां ख़ुदि तजियो कयो, अॼु जे फ़ैसिले खे तव्हां किथे था ॾिसो? मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त एजुकेशन डिपार्टमेंट तमामु घणे प्रेशर में आहे इहो सभु कुझु कराइण जे लाइ, ऐं हुननि इहो सभु कुझु कराइण जे लाइ कैबिनेट में इन क़िस्म जो फ़ैसिलो बि करायो। ऐं हुननि जी मुंहिंजी वज़ीर साहब सां ॻाल्हि बि थी, हुन चयो त असां 55 वारो जेको बेस आहे उहो ख़तमु नथा कयूं। वज़ीर आला ॿी हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि कई, उहा जीअं इनाम साहब थो चए न, मां इनाम साहब जी इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त शयूं थींदियूं कीअं। मिसाल वज़ीर आला चयो त असां हिननि जी भर्ती ऐं हिननि जी ट्रेनिंग ऐं हिननि जे बाक़ी शयुनि जो हिक ॿिए सां मशरूत कंदासीं। सवाल इहो आहे त ट्रेनिंग जे बारे में इहो सॼो प्रोसेस कंदो केरु, ऐं जॾहिं असांजे मुख़्तलिफ़ इदारनि में उन क़िस्म जी अहलियत ई कान्हे। सिंध जी एजुकेशन डिपार्टमेंट इहे हज़ारे माण्हू, उन्हनि खे साइंस जे लाइ, उन्हनि खे मैथमेटिक्स जे लाइ, CM साहब इन्हनि ॿिनि ॻाल्हियुनि जो ख़ासि ज़िक्र कयो त साइंस ऐं मैथमेटिक्स जी जेके घटि लेवल वारा शागिर्द आहिनि, शागिर्दियाणियूं आहिनि, उन्हनि जी ट्रेनिंग करणु लाज़मी थी पवंदी ऐं असां उनखे अॻिते ॾिसंदासीं। मां जेको सम्झां थो त ही प्रेशर आहे सिंध जे एजुकेशन डिपार्टमेंट जो, सिंध जे बाक़ी समूरनि MPS जो, त कंहिं बि हवाले सां असांखे माण्हुनि खे सेटिस्फाई करण जे लाइ नौकरियूं असांखे ॾियनि, नौकरियूं मिलणु खपनि, नौकरियूं हुजणु खपनि। उन्हनि में सर के थोरो इहो मूंखे वेस्टेज सम्झायो, तव्हां अहम ॻाल्हि कई आहे, हिन सॼे बहस में गुज़िरियल ॾींहुं बि असां इन ई मौज़ू ते ॻाल्हायोसीं, अॼु बि तव्हां हिनखे अहम नुक़्तो खणी आहियो। नौकरियूं मिलणु घुरिजनि, नौकरियूं हुजणु घुरिजनि, कंहिं मख़सूस डिपार्टमेंट ऐं MPS जो प्रेशर आहे। इहो प्रेशर छाजे करे आहे तव्हांजे ख़्याल में, ऐं छो पियो विधो वञे जॾहिं त मुसलसल इहा ॻाल्हि रखी वई आहे, जेका बि लीडरशिप आहे, जेको सूबो हलाइनि था उन्हनि जे तरफ़ां, त असां मेरिट खे फॉलो कंदासीं ऐं मेरिटोरियस ग्राउंड्स ते असां टेस्ट कंडक्ट कराईंदासीं, ऐं जेके निस्बतन बहितर टेस्ट थी बि आहे, उहा अलॻि ॻाल्हि आहे त उन जेके सुवाल उथिया आहिनि उन सवालनि जा जवाब न मिलिया आहिनि, पर निस्बतन बहितर थी आहे। त इहो छो प्रेशर विधो पियो वञे? मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु हीअ आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत खे इलेक्शन नज़र पई अचे, त इलेक्शन खां वरी ॾिसो 1 खां वठी 4 ग्रेडनि जी जेका नौकिरी हुई, उहे हिननि 10-10, 15-15 नौकिरियूं, ऐं उहे हिक हिसाब सां गैर अहम नौकिरियूं आहिनि, त कंहिं बि हवाले सां उन्हनि जो पब्लिक सर्विस कमीशन में ॿियनि में पटे वालियूं 4 भंगी खणी छॾियो, फिलाण थियो, ही थियो, उहे उन्हनि नौकरियुनि सां जेको आहे न, उहो माण्हू अॻियां MP खां सवाल तो हिकिड़ी मास्तरी बि कान ॾिनी। हाणे ही जेके बि माण्हू आहिनि न, 1,60,000 इहे 46,000 नौकरियूं जेके आहिनि न, उन्हनि जी तरतीब ख़ुदि पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ हिकिड़ो इम्तिहान बि थी सघे थी, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे त 30 ज़िलनि में फ़ी ज़िलो 1500 जेकॾहिं मास्तरियूं मिली वञनि, त उहे 1500 मास्तरियूं जेके आहिनि न, उहे इलाही मामला हल कंदियूं, ऐं MPS खे MNS खे चवण जे लाइ पंहिंजे तक में ॿुधाइण लाइ का शइ हूंदी। आउं तव्हांखे ॿुधायां त आउं कंबर शहर जो ॼावल आहियां। असांजे चौधारी जेके बि ॻोठ आहिनि, उन्हनि ॻोठनि में जेके बि वॾे में वॾा ॻोठ आहिनि, जंहिंजी आबादी 6,000, 10,000, 12,000 आहे, उते जुनेद साहब 200, 300 जेके स्कूल टीचर आहिनि, साइंस टीचर आहिनि न, उन्हनि स्कूल टीचर्स, साइंस टीचर्स, ही मां 80 जे ॾहाके 70 जे ॾहाके जी ॻाल्हि थो कयां,
त 70 ऐं 80 जे ॾहाके में जेके स्कूल टीचर आहिनि न, उन्हनि सॼे ॻोठनि जी सॼी डेमोग्राफी, सॼो इंफ्रास्ट्रक्चर, सॼो सोसाइटी, सॼो उनजी समाजी एलिवेशन ऐं जेका समाजी तौरु मथे चढ़णु टेक ऑफ करणु, उहो सभु तब्दील कराए छॾियो। रुॻो इन करे जो उहे सभु उस्ताद पढ़ियल आहे ऐं उहे अॼु बि असांखे मिलनि था, असां उन्हनि सां झुकी था मिलूं। पर हाणे जेको इहो उस्तादनि जो नओं फ़सुलु आहे न, इन उस्तादनि जे नए फ़सुल जी मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त ट्रेनिंग अवल थियणु खपे, नौकिरी पोइ थियणु खपे, जी या नौकिरी थियणु खपे, ट्रेनिंग पोइ थियणु खपे। इहे ॿई ट्रिकी पासा आहिनि। हिकिड़े में पॉलिटिक्स इन्वॉल्व आहे, ॿिए में मेरिट इन्वॉल्व आहे। ऐं सिंध गवर्नमेंट खे इन तरफ़ छा करणु खपे, कीअं करणु खपे, इहो सोचणो पवंदो। ऐं मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त बरक़िरफ़्तारी सां तमामु मसइला हल त थी सघनि था, पर उन जे लाइ आउं सम्झां नथो त को एजुकेशन डिपार्टमेंट वटि एतिरी अहलियत ई आहे। ऐं मुंहिंजी हिकिड़ी जी। ॻाल्हि यादि रखिजो त कॾहिं बि एजुकेशन डिपार्टमेंट समेत समूरनि डिपार्टमेंट जो जॾहिं बि ज़िक्र कजे त रुॻो वज़ीर लाइ न सोचिजो, सेक्रेटरी लाइ न सोचिजो, पर हेठि वो पटे वाले जी एफिशिएंसी बि इन डिपार्टमेंट जे लाइ ज़रूरी हूंदी आहे। इन करे डिपार्टमेंट जेका आहे उन में 2 4 5 6 महीननि में 60,000 1,60,000 माण्हुनि खे तपासे 46,000 नौकरियूं ॾियणु ऐं उनजी फार्मूला बि यकसां हुजे, हिक करे हुजे, इहो मूंखे सम्झ में नथो अचे त एतिरी अहलियत कंहिं बि इदारे में हूंदी। जी इज़हार सुब्रो साहब, तव्हांजो छा ख़्यालु आहे? तव्हां हिन ते कहिड़ी राय ॾींदो? गुज़िरियल ॾींहुं पाण हिन ते ॻाल्हि ॿोल कई, अॼु त फ़ैसिलो अची वियो, फ़ैसिलो तव्हांजे नज़र जे साम्हूं गुज़रियो आहे ऐं तव्हांजो हिन ते मुख़्तलिफ़ ओपिनियन रहियो आहे। तव्हांजे ख़्याल में कीअं रहियो इहो फ़ैसिलो, कीअं आहे? ऐं ज़रूरत जंहिं शइ जी हुई त एड्रेस कजे हा, उन ख़ासि तौर ते जेको मेल कैंडिडेट आहे जंहिंजी किराया इहा हुई त कीज़ में ग़लतियूं आहिनि, उनखे मुकमिल तौरु पहिरियों त नज़रअंदाज़ कयो वियो आहे, उनखे एड्रेस न कयो वियो आहे कंहिं बि तरह सां। तव्हां जॾहिं असां ॿियनि ॻाल्हियुनि ते बाद में अचूं था, पर ॾिसूं था त जेको बुनियादी नुक़्तो हो उहो ख़ासि तौर ते मेल कैंडिडेट जो, छो त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन में अलॻि अलॻि कोटास रखियल आहिनि ॿियनि उन्हनि जे हवाले सां। जीअं माज़ूरनि जे लाइ बि कोटा आहे, और छोकिरियुनि जी नियाणियुनि जो बि अलॻि हिकिड़ो स्पेस आहे, ऐं मजमूई तौर ते ईअं सम्झो त इहे कैटेगरीज़ आहिनि। हाणे हिन में जेको मेल कैंडिडेट हो उन जा 2 कंसर्न्स हुआ। हिकिड़ो कंसर्न इहो हो त कीज़ में ग़लतियूं आहिनि, ऐं ॿियो इहो हो त तव्हां जेको 45 वारो जेको फार्मूलो रखियो आहे त लाज़मी 45% खणे हर सब्जेक्ट में, इहे 2 कंसर्न हुआ। उन में हिकिड़े खे एड्रेस कयो वियो आहे, 45 वारे खे एड्रेस कयो। पर जेको बुनियादी कंसर्न हो त ओवरऑल जेके परसेंटेज आहे, या त तव्हां कीज़ ओपन कयो, पोइ जंहिंजूं जेतिरियूं मार्कूं बीहनि की में करेक्शन्स हुजनि, पोइ तव्हां ग्रेस मार्क्स ॾियो। ऐं दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त सिंध जो हेल्थ डिपार्टमेंट जेका मेडिकल कॉलेजनि जी दाख़िला थी आहे उते 20% ॾिए पियो थो ग्रेस, मिसाल जी। या ॿिया इदारा ईअं ॾींदा रहिया आहिनि माज़ी में, पर हिते ग्रेस जी का बि ॻाल्हि न थी। सीएम पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में बि एतिराफ़ कयो आहे त हा ग़लतियूं आहिनि, पोइ वरी साईं पंहिंजी मर्ज़ीअ सां चए थो त उहे मामूली आहे। हाणे सीएम सां केरु आर्ग्यूमेंट करे त मामूली ऐं ग़ैर मामूली इम्तिहान में हिकिड़ी ग़लती बि ग़लती थींदी आहे, 100 ग़लतियूं बि ग़लतियूं थींदियूं आहिनि। तंहिंजे करे जेको हींअर ताईं स्टांस सिंध गवर्नमेंट जो हो उन में बि तब्दीली आई अथव। हींअर ताईं सिंध गवर्नमेंट चयो पिए त के ग़लतियूं न आहिनि IBA जे टेस्ट में। अॼु सीएम माने कि सूबे जे सरबराह चयो आहे त ग़लतियूं हुयूं ज़रूरु। हाणे हिकिड़ी इहा बि ॻाल्हि वाज़े थी, जे ग़लतियूं हुयूं त सिंध हुकूमत उन ते मामले ते एड्रेस छो न कयो, तालीम खाते उन ते एक्शन छो न खयो, हिकिड़ो असांजो सुवाल इहो आहे। जी अच्छा, उनखां अलावा ॿियो जेको हिन में नुक़्तो आहे, जेको डॉक्टर साहिब बि ॻाल्हि कई ट्रेनिंग्स वारी, इहो असां चवंदा अचूं पिया। हाणे हिन वक़्तु छा पियो थिए, जो आउं सम्झां थो ज़ाती तौर ते त जेकॾहिं नियाणियुनि खे जॉब्स मिलनि थियूं, छोकिरियुनि जो स्कूलनि में हुजणु, फीमेल जो स्कूलनि में हुजणु हिकिड़ी ब्लेसिंग हूंदी आहे। नियाणियूं ॾाढे बहितर नमूने स्कूलनि में तालीम ॾेई सघंदियूं ॿारनि खे, इन ते को ॿ राय न आहे। अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं माइनॉरिटीज़ खे एड्रेस थो कयो वञे त उन में बि को एतिराज़ु न आहे। अहिड़े ई तरीक़े सां जेकॾहिं डिसेबल माण्हुनि खे स्पेस ॾिनो थो वञे उन ते बि एतिराज़ु न आहे। पर इन्हनि सभिनी खां पोइ जेको इहो मेल कैंडिडेट आहे उन हिन जो ॾोह कहिड़ो कयो आहे। जेकॾहिं तव्हां स्पेस ई ॾियणु था चाहियो, या त पोइ तव्हां स्पेस न ॾियो, या त तव्हां चओ असांजी पॉलिसी ठीकु हुई जीअं असां कई हुई,
उन ते क़ाइमु आहियूं, असां पंहिंजी मर्ज़ी हलाईंदासीं, कंहिंजी बि न ॿुधंदासीं ऐं पोइ पंहिंजी मर्ज़ी सां फ़ैसिला कंदा। वरी मथां हिन में दिलचस्प ॻाल्हि ॾिसो, हाणे ॻाल्हि असांखे सम्झ में नथी अचे त करणु छा था चाहिनि। उहो पाण थोरो हिकिड़ो आइडिया ॾींदासीं, थोरो डॉक्टर साहब ॾिनो आहे, जी थोरो इनाम साहब बि ॾिनो आहे, थोरो आउं बि हिकिड़ो आइडिया ॾींदुसि त हीअ करणु छा था चाहिनि। अव्हांखे हैरत थींदी त जंहिं टेस्ट में 14,000 कैंडिडेट्स मंझां 14,000 सीटुनि मंझां कि तमामु थोरा कैंडिडेट पास थिया आहिनि, उन कैटेगरी में हिननि जेके 14,039 जेके सीट्स हुयूं उन मां 1,385 कैंडिडेट पास थिया। JST टेस्ट में, JST टेस्ट में, जी जी, उन जो 3,000 सीटूं वधाए छॾियूं। JST जूं, हाँ, 3,000 सीटूं कहिड़े लॉजिक तहत वधाईंदो, थोरो सम्झाइनि। जंहिं कैटेगरी में ॿार पास न थिया आहिनि, जुनेद साहब थोरो सोचण जी ॻाल्हि आहे न। जी बिल्कुलु। ऐं ॿी कैटेगरी जंहिंमें बहितर पास थिया आहिनि उन जो न वधायूं। हाणे छा हिननि जा फिनोमिना आहिनि, छा हिननि जा आइडियाज़ आहिनि, छा इरादा आहिनि, उहो वक़्तु साबित जी। त तव्हां हिनखे कंक्लूड कीअं कंदव तव्हांजे ख़्याल में? ईअं थो जी जी, त जेका डॉक्टर साहब इनाम साहब, आउं इहो सम्झां थो त हिन में अल्टीमेटली इहा ॻाल्हि वञी पॉलिटिकल मामले ॾांहुं, छाकाणि त इहा परेशानी बि रही आहे न, जेका जंहिंजो ज़िक्र डॉक्टर साहब कयो त मथे साल इलेक्शनूं मथां थी पवनि, पोइ माण्हुनि वटि वञिबो, माण्हू पुछंदा तव्हां घणियूं नौकिरियूं असांखे ॾिनियूं, असांजा ॿार बेरोज़गार पिया फिरनि। ऐं थोरा इशारा बि मिलनि था, डॉक्टर साहब जे ॻोठ में जेके पुखा निकिता हुआ उहे बि सभिनी खे यादि हूंदा। ऐं पोइ हीअ शायदि इहा ख़्वाहिश हुजे त पुखा जिते किथे कटिजनि। इन खां अलावा जेका हार्ड एरियाज़ जी ॻाल्हि हले थी, उन ते बि ॾाढी सीरियस क़िस्म जी रिज़र्वेशन्स आहिनि ऐं काफ़ी खणी सम्झो त उन ते बहस पियो थिए। हाणे अनफॉर्चुनेटली थींदो छा, जे तव्हां हिकिड़नि खे ग्रीवेंसिस उन्हनि जा ख़तमु न कंदव ऐं बाक़ी सभिनी जा ग्रीवेंसिस कंहिं हद ताईं ख़तमु कंदव त पोइ हीअ पिंडोरा बॉक्स रहंदो न, हीअ बहस ख़तमु कोन थींदो। हिननि खे करिणो इहो हो त सम हाउ जेको डिमांड हुई नौजवाननि जी, त ठीकु आहे तव्हां असांखे 50% में आणियो ब्रैकेट में, त जीअं 5% जो उन्हनि खे रिलीफ मिले, उहो 5% कंपनसेट कंदो उन्हनि 40 ग़लतियुनि खे जंहिंजे लाइ नौजवान रड़ियूं करे रहिया जी आहिनि ज़ार असांजे साहब। पेपर में। जी ज़ार इनाम भट्टी साहब, मां तव्हांखे हिकिड़ो सुवालु कंदुसि ऐं सभिनि खे पैनलिस्ट खे दोस्तनि खे गुज़ारिश हूंदी, जीअं त मुंहिंजो टाइम घटि आहे, 4 मिंट आहिनि, सभिनि वटि हिकु मिंट या सवा मिंट ईंदा। तव्हांजे ख़्याल में हुकूमत ॿीहर टेस्ट करण खां लवाए छो वई आहे? बुनियादी तौर ते हुननि खे इहा ख़बर आहे त जेके ग़लतियूं थियूं हिन जे ॿीहर टेस्ट कराईंदा त उहे सभु हिननि जा जेके आहिनि से बखिया उॾड़ी पवंदा। न रुॻो सिंध गवर्नमेंट जा बखिया उॾड़ी पवंदा, पर शायदि थी सघे थो IBA जा ई बखिया उॾड़ी पवनि, जो हाणे जेके ॿार जिन अॻ में टेस्टूं जीअं ॾिनियूं उन खां वधीक विजिलेंट हूंदा त हिननि सां कहिड़ी वेसाघाती थी आहे, उनखे उहो कीअं पकड़ींदा, उहो वधीक उन्हनि जे लाइ ॾचो थी वेंदो। तंहिंजे करे उहे सम्झनि था त जंहिं ॿार खे तव्हां गुज़िरियल भेरे ॾेखारियो त फेल थियो आहे, वरी हाणे उहो ॿीहर जेॾी महिल साॻियो ई टेस्ट में उन ई साॻे सब्जेक्ट में जेकॾहिं 25 मां 25 मार्कूं खणी अचे त पोइ ही छा चवंदा? पोइ चवंदा या त धोखा लॻी विया अॻे भेरो या धोखा न लॻा। त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो उन लवाइनि था। ॿी जेका शइ आहे उहा लवाइण जी इहा आहे त ही मूंखे त ईअं थो लॻे त पहिरें ॾींहं खां वठी करे इन रिज़ल्ट जे पुठियां बि का न का माजरा ज़रूरु आहे। इहो रिज़ल्ट बि मनपसंदि रिज़ल्ट आहे, इहो ईअं छो वरितो वियो आहे, इन जे पुठियां बि का न का स्ट्रेटजी मुमकिन थी सघे थी, छाकाणि त जेॾी महिल शयूं जेॾी महिल न चवंदा आहिनि त जेको नांग जो ॾंगियो नोड़ी खां बि डिॼंदो आहे, त सिंध हुकूमत जा जहिड़ा करतूत आहिनि त उन्हनि में उन्हनि जो हर अमल जेको आहे उन में असांखे इन ई नज़र सां ॾिसणो थो पए त उन्हनि ऑलरेडी का न का रिथा कईंदी। हाणे इन में ई अंदाज़ो लॻायो त जेकॾहिं थर एरिड ज़ोन में आहे त माना जेको वज़ीर साहब पाण आहे उनजे संदसि हल्के जा त सॼा इलाइक़ा जेके हूंदा उहे उन में हार्ड एरियाज़ में अची वेंदा, यानी उनजी जेका कॉन्स्टिट्यूएंसी आहे उन में त हाणे सभिनी खे उहो हार्ड एरियाज़ में कंसीडर करे वधि खां वधि जेको आहे सो रिआयत। जी इनाम साहब, त मुंहिंजे ख़्याल जेको उन्हनि जी मनपसंदि आहे जेका शइ उन्हनि खे करणी आहे उहा इन ई आयल नतीजनि मां थी सघे थी। ॿीहर जेकॾहिं टेस्ट कराईंदा त उहा उन्हनि जी मनपसंदि न थी सघंदी। जी जी डॉक्टर अयूब साहब, तव्हांजे ख़्याल में टेस्ट कराइण वारे टेस्ट वारे अमल खां लवाए छो पियो वञे? मुंहिंजो ख़्यालु आहे त सिंध गवर्नमेंट वटि ॿ ऑप्शन्स आहिनि, या त टेस्ट कराइजे या हेठि मथे इक्वेशन करे ऐं इहे नौकिरियूं ॾिजनि। हुननि ॿिए ऑप्शन खे खयो आहे। टेस्ट खां छो लवायो तव्हांजे ख़्याल में? टेस्ट खां छो लवायो अथनि? उहो तव्हांखे हफ़्ते जे अंदरि वरी का न का कार्रवाई साम्हूं नज़र ईंदी
जंहिंमें हिकिड़ो मौसूफ़ जेको आहे उहो चई छॾींदो त कुझु बि न कयो। ऐं ही असल में सिंध गवर्नमेंट वटि विल, दिलेरी, करेज, डिलीजेंस उहा बची कान्हे जी ऐं उहा मुंझी पई आहे, उहा कंहिंसां विड़ी नथी सघे। उहा कंहिंखे त हैरत अंगेज़ जुमिलो आहे अॼु मोहतरम चीफ मिनिस्टर साहिब जो, त वफ़ाक़ असांजी ॻाल्हि ॿुधे ई नथो। जी त ख़बर अथव इहो हिकिड़ो सूबो इहो जेको ॿाकारे थो, हिकिड़ो सूबो जेको जी। पुकारे थो, हिकिड़ो सूबो जेको दांह थो करे, त उहो कहिड़ी हालत में आहे इन मां तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था। अदालतूं, वफ़ाक़, मुख़्तलिफ़ पार्टियूं सभु जी उहे सिंध गवर्नमेंट जे साम्हूं बीठियूं आहिनि। जी मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त 4-5 ॾींहंनि खां पोइ सिंध हाई कोर्ट में को न को वञी कड़ो खड़काईंदो जी। त जीअं इहे नौकरी कंहिंखे बि न मिलनि। जी डॉक्टर अयूब साहब, सर मूं वटि हिकिड़ो ई मिंट आहे। इज़हार साहब तव्हां कंक्लूड कजो, टेस्ट खां लवाइण छो पियो वञे? सिर्फ़ु 1 मिंट आहे। टेस्ट खां छा था लवाइनि हिननि जी, ईअं थो लॻे त दिलि ई न पियो चयो। जीअं डॉक्टर साहिबु चयो, ख़ासि तौरु जेके हिननि जा MPAs आहिनि, MNAs आहिनि, उन्हनि जी वॾी ख़्वाहिश आहे त असांखे इहे नौकरियूं मिलनि त जीअं असां पंहिंजे वोटरनि में। जी इज़हार साहब, जेको मिसाल डॉक्टर साहिबु, अच्छा हिन में हिकिड़ी जॻह ॻाल्हि तव्हां जी इन सां ॻंढींदड़ ॻाल्हि ऐं अहम ॻाल्हि ॿुधायां। जी हिन जो जी सर, जेको अहम लिंक अथव हिन सॼे मामले जो, जेको अॼु तय थियो आहे, जी हिकिड़ी वेटिंग लिस्ट पिया ठाहिनि। जी बिल्कुलु उहा वेटिंग वेटिंग लिस्ट कीअं जुड़ंदी ऐं पोइ उन ते कीअं फ़ैसिला थींदा, सभ खां अहम नुक़्तो इहो अथव। अहम नुक़्तो इहो आहे, वेटिंग लिस्ट जो बिल्कुलु ज़िक्र आयो आहे। इज़हार साहब तव्हांजी वॾी महिरबानी। इनाम भट्टी साहब, डॉक्टर अयूब शेख साहब ऐं नसीर मेमन सां कॉन्टेक्ट करण जी कोशिशि कईसीं पर राब्तो न थी सघियो। न त प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाइण थो पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।